अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम.एच. पंवर, 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी, सितारा इम्तियाज़, सहेड़ ईंदड़ सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी बी 138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त नाई बाब 8। आमिरी रेजाणी ज़राअत जो सभ खां आॻाटो माॻ। शुरूआत 3700 क़ब्ल मसीह। उसरंदड़ सिंधु सकाफ़त जे अहम माॻनि मंझां हिकु। 3750 क़ब्ल मसीह धारे ताईं आॻाटे माॻ। आमिरीअ जी मौजूदगी ऐं अहमियत संदसि सिंधुअ जे कचे ऐं मंछर ढंढ वारे पाणीअ जे नेकर वारे सिरिश्ते जे बिन पुछड़ीअ ते हुजण करे आहे। मंछर में पाणी 5 ज़रियनि मां ईंदो हो। नंबर 1 खुशदार कोलाची गाज नई नेकर सिरिश्तो। नंबर 2 सिंधु दरिया जे उलंदे छाड़ नारो ऐं उन खां अॻु वारा जो नेकर। नंबर 3 बोलान नई जो नेकर कच्छी पोठे ऐं सिंध कस सिंध होलो रस्ते। नंबर 4 सिंधुअ मां छाड़ वारे मुंद में अड़ल रस्ते। नंबर 5 नईंग ऐं ॿियनि टाकरू धाराउनि जो मंछर ढंढ में ॾखण ऐं ओलह पासनि खां छोड़। सिंधु सकाफ़त वारनि माॻनि जो हिकु वॾो अंग मेहरगढ़ खां वठी अॻिते उन्हनि 3 नेकर सिरिश्तनि जे मथां आहे। जन मंझां कुझु आमिरीअ खां अॻु जा आहिनि ऐं ॿिया पोइ जा। अहिड़ो हिकु अहम माॻ जुडेर जो दड़ो उतर पासे ऐं ॿिया खोड़ सारा जहिड़ोक वाही बांधी, अली मुराद, टंडो रहीम ख़ान, गाज़ी शाह, शाह हसण, लाखियार, गोड़ांदी ऐं नईंग आहिनि। आमिरी 4000 खां 2350 क़ब्ल मसीह में मुतारिफ़ थियल नवां फ़सुल। नंबर 1 चीड़ वारी कणिक ट्रेटिकम कंपिकेटम मेडिगा में मुतारिफ़ थी। उघाड़ी कणिक स्फेरोकोकोआइड मेहरगढ़ में मुतारिफ़ थी। ॿेर ज़ेज़िफस वोलेरस मंडीगा में मुतारिफ़ थी। नंबर 4 साॻिए जुग जा माॻ हुआ। मंडीगा 1 किली गुल मोहम्मद, लोरालाई, ज़ोब ऐं अंजीरा बलोचिस्तान में ऐं आमिरी सिंध में। 2300 खां 1650 क़ब्ल मसीह मुअनि जे दड़े जो उसरणु ऐं ढुरकणु। साॻिए जुग जा मंडीगाक 3 ऐं 4, डमाब सादात 1 ऐं अंजीरा 2 ऐं 3 बलोचिस्तान में वाही बांधी गाज़ी शाह पए जो कोटड़ियो दादू ज़िले में ऐं कोटड़िजी सिंध में। कुझु माहिर उन राय जा आहिनि त जुवर ऐं बाजरी सावणीअ जूं पोखूं थी अफ्रीका खां ॾखण हिंदुस्तान पहुतियूं ऐं उतां थींदियूं सिंधुअ जे बलोचिस्तान में माॻनि में 1900 क़ब्ल मसीह धारे पहुतियूं। पर उहे सिधियूं ॾखण हिंदुस्तान कीअं वयूं सो खोले ॿुधायल न आहे, छाकाणि त अफ्रीका खां ॾखण हिंदुस्तान ताईं ॿेड़ियुनि जी का सिधी अच वञ न हुई। वापारी हवाउनि जी ॼाण वारे अॻु भराई 2500 साल पोइ जी आहे। ॿेड़ियूं एॾियूं वॾियूं न हूंदियूं हुयूं जो सिधियूं हिंदुस्तान ताईं हलनि, भले हलाइण जी ॼाण हुजे तॾहिं बि। अफ्रीकी सामूंडी कंधीअ ते तबाह थियल को जहाज़, रहियूं खुयूं शयूं ऐं अन आख़िरी इम्कान तौरु हिंदुस्तान नथे खणी आणे सघियो। सिंधुअ जे कचे में ज़राअत। उहा ॻाल्हि वॾो ज़ोर ॾेई वरजाए बि रही आहे त सिंधुअ जो कचो हिकु वॾी पखेड़ रखंदड़ दुबण वारी इराज़ी हुई, पका अझा वसाइण लाइ नामुनासिब। तंहिं करे सभ खां पहिरियां ई वसी वेहण वारनि ढाढर सिबीअ खां मंछर ताईं जबल जी पाड़नि वारियूं टकिरियूं ऐं अॻिते हेठि दादू ज़िले जे ॾखण ठटे ज़िले जे उतर ऐं कराची ज़िले वारा जाबलू पोठा वसाया। अॻिते हली आबादी वधी त इंसान सिंधु माथर जे झंग लॻंदड़ पटनि में वसी वेहण ते मजबूर थियो ऐं उन खे साफ़ करण जो सख़्तु पोरिए वारो तरीक़ो शुरू कयाई। सिंध में ज़राअत रेजाणीअ पाणीअ जे नेकर ऐं जर जे पाणीअ सां अटकल अधु सदी सलाड़ियल रहण हिन लेखक खे उन नतीजे रसायो आहे त इलाइक़े जूं हेठि मथां लाॻीतो अहिड़ियूं रहियूं आहिनि जो दुबड़ियूं सदाईं ज़मीनी मंज़र जो हिकु गुण हुयूं ऐं न रुॻो उहो पर ज़रूरत पवण ते थोरी कोशिश सां उन्हनि मां पाणी निकाली करे सघिबो हो। घणे भाङे पट मुंद ते ॿुॾंदड़ कुदरती तरायुनि ते ॿधल हुआ जिते
भांत भांत जा गाह कणक ऐं जव समेत ॿूड़ा ऐं वण टिण सावक फुटंदा हुआ ऐं वॾा झंग थी वेंदा हुआ। जॾहिं त दरिया जे पासनि वारियूं मथायूं बबर लय कंडीअ बाहण ऐं ॿेरिन वग़ैरह जण वणनि सां ढकियल हूंदियूं हुयूं। उते सदाईं ॿुॾण खां चढ़ियल रहंदड़ वॾा दड़ा पिण हुआ जन ते सॼो साल रही सघिबो। उहो पिणु सम्झो वेंदो हो त छोड़ ॿेटारी डेल्टा वारे इलाइक़ो इंसान जे वसी विहण लाइ नामुनासिब हो। उहो बि सच नथो लॻे, छो त मुंहनि जे दड़े जुग जूं कुझु वसंदियूं जहिड़ोक अलादिनूं समुंड खे वेझो हुयूं। उत्तर ओभर अफ्रीका, लिबिया, मिस्र ऐं हबश जी आबहवा बाबति ॼाण मां पतो पवे थो त 9200 खां 6000 क़बले मसीह ऐं ॿीं घिमियल जुग खां वठी मींहं झझा पवंदा हुआ। 5000 खां 2350 क़बले मसीह ताईं सोक आबहवा वारे थोरे अरसे खां पोइ जंहिं अरसे जी पुॼाणीअ धारे सोक आबहवा उन्हनि इलाइक़नि में जटाई वई, पर सिंध में न। राजस्थान जी आबहवा जी इबियासनि मां 4000 खां 3800 क़बले मसीह ताईं घटि मींहं पवण जो पतो पवे थो। घणो करे उहो ई दौरु हो सिंध में गब्बर बंदि अॾजण जो ऐं इंसान जे सिंधूअ जे पटनि ॾांहुं अचण जो पिणु, जिते आमरी सकाफ़त बर्पा थी। कोहिस्तान में घणनि वाॻनि जो वसण 42 वॾनि चश्मनि मां सॼो साल पाणी मिलंदो रहण सां जुड़े थो। जंहिं आमरी जुग खां अॻु उन दौरान ऐं उन खां पोइ उन्हनि वेझो वसंदड़ वसंदियुनि खे हथी ॾिनी। चश्मा पक सां हाणोकी खां केतिरा भेरा वधीक पाणी ॾींदा हूंदा, छो त उन्हनि ॾींहंनि में मींहं अॼोकनि खां घटि में घटि 28 पवंदा हुआ। मींहं जो जेको पाणी फोटुनि ऐं ॾारनि रस्ते जबलनि में पेही वेंदो आहे, होरियां होरियां थी चश्मनि रस्ते निकिरंदो आहे। वट ते थींदड़ सैलाबी पोख जे उबतड़ चश्मनि जो पाणी पक सां ॿनीअ खे ॾियण लाइ वहंदड़नि ज़रिए ॾियो वेंदो हूंदो ऐं उहा थी सघे थो रेजाणीअ जी पहिरीं शुरूआति ऐं वाहन वहंदड़नि रस्ते रेजाणीअ लाइ हिकु मिसाल हुजे। मींहं जे पाणीअ खे अॻुवाट बना ॾिनल ॿनियुनि ॾांहुं वराए वञण लाइ गबरबंदनि जो अॾजणु अवाइली रेजाणीअ जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो सम्झी सघिजे थो। जेतोणीकि ॿनीअ खे पाणी रुगो हिकु भेरो ॾिनो वेंदो हो, सो बि ॿिज पोखण खां अॻु में। सिंधूअ जे कचे वारे इलाइक़े में अॼु ताईं कतब ईंदड़ अवाइली रेजाणी तरीक़नि जी सॼर अभ्यास मां पतो पवे थो त उहे थी सघे थो त आमरी जुग में ईजाद थिया ऐं कतब आंदा विया हुजनि ऐं उन्हनि जो अहवालु अचणु घुरिजे। हिन में उन्हनि वाहड़नि ढोरनि ऐं ढोरियुनि खे जे पाणीअ जो जामियो इंतिज़ाम अचे थो, जेके सफ़ा वॾनि खां वठी वेंदे बिना नंढड़नि ताईं आहिनि ऐं सिंधू दरिया जे छॾियल पेटनि मां निकिरनि था। वाड़ वेझड़ में छॾियल पेट हूंदा आहिनि, कुझु मेल डिघा ऐं मुख्य पेट या सीर सां ॻंढियल हूंदा आहिनि। जेकॾहिं को वाड़ 9 मेल डिघो ऐं दरिया सां मुंड वटां ॻंढियल आहे ऐं पंहिंजी पूरी ड्रेग ताईं न, त उन में पुछड़ीअ वटि पाणी दरिया जी सरासरी 8 इंच फी मेल लेट में गॾोगॾु ज़मीन जे लेट जे करे दरिया खां 6 फुट मथे हूंदो। जेकॾहिं वाड़ जा कुदरती बंद सुठा ठहियल आहिनि त मतिलबु त वाहड़कनि मुनासिब हंधनि ते लेट आर रेजाणीअ लाइ कमु आणे सघजनि था। वाड़ में पाणी सिधो दरिया मां ईंदो आहे, चाड़ वारी मुंद में तोणी जॾहिं पाणी लही बि वेंदो आहे तॾहिं बि, पर ढोरो या ढोरी सिधो दरिया सां या वाड़ सां ॻंढियल न आहिनि हूंदा। वाड़ मझां पाणी का नंढड़ी कसी कढी ढोरे में काहे वञिबो आहे, जंहिंसां ढोरो वाड़ जे उन वढ वटि संवत ताईं भरिजी वेंदो आहे। ढोरे मां पाणी ढोरीअ खे भरण लाइ उन ॾांहुं नियो वेंदो आहे। ढोरीअ मां पाणी ॿनीअ जे 4 खां 8 एकड़ एराज़ीअ वारनि नंढनि तराखड़नि ऐं ढोरीअ जे संवत खां हेठां टुकरनि ॾांहुं नियो वेंदो आहे। ढोरा पाणीअ सां कंहिं न कंहिं ॾाके ताईं भरियल रहंदा आहिनि ऐं अॼुकल्ह उन्हनि मां पाणी सावणीअ सियारे जा फ़सुल करण लाइ खॼे थो। सिंधू दरिया जे पटनि में वसी वहण खां अॻु आमरीअ वारनि पक सां सिंधूअ खे फसलनि लाइ पाणीअ जो ज़रियो, उन जे पाणीअ में लट खे ज़रखेज़ीअ जो अंसर ऐं उन जे पाणीअ खे मच्छीअ जो ज़रियो करे सम्झियो हूंदो। ॿुॾण वारनि उभिरियल इलाइक़नि जो संधो उहे बना हुआ जन दरिया जे कुदरती कपरनि जो कमु थिए कयो। सिंधू आम तौर ते पंहिंजी चोट चाढ़ में गुडूअ वटि जोलाए जे ॿिए 15 में ऐं कोटड़ीअ वटि 8 खां 10 ॾींहं पोइ पहुचंदो हो।
कचे जा घणे भाङे हेठां हंधि जोलाए जे पछाड़ीअ खां अॻु भरे छॾींदो हो ऐं हेठां हिन ॾांहुं पाणीअ जो वण सेप्टेम्बर जे पछाड़ीअ में बंदि थींदो हो। आमरी में अॻिते हली सामाड़ियल सिंधु तहज़ीब वारनि ॾींहंनि में हेठां हिन मां पाणी अक्टूबर में नेकाली कयो वेंदो हो ऐं नवंबर जे विच ताईं समूरियूं सभ खां हेठायूं ॿुॾल तरायूं रबीअ जे फसलनि लाइ निकिरी निर्वार थींदियूं हुयूं। नंढे पाणीअ वारनि तलावनि ऐं दुॿनि में रहिजी वियल मच्छी आमरीअ वारनि मच्छीअ जे शिकार वारी सनत सां जुड़ियल हूंदी हुई। मच्छी ॾफनि ॼारनि कुड़ियुनि या हथ सां बि सवलाईअ सां पकिड़े सघिबी हुई ऐं घणो करे आगाटो इंसानु हर हंधि ईअं ई कंदो हो। आसार परख लेखे मच्छीअ जा बचियल हिसा सुञाणणु ॾुखियो आहे, ख़ासि करे मुख़्तलिफ़ मच्छियुनि जी तसली बख़्श नस्ली सोध जे हिसाब सां, छो त उन्हनि जी खोपड़ीअ वारनि हिसनि खे लटिजी वञण सां तकिड़ो नुक़सानु रसंदो आहे। सिंध में आमरी जुग खां वठी इंसान जी घणो करे सभ खां अहम सरगर्मी मच्छीअ जो शिकार हुई, पर पोइ वारा विष्णु महाणनि खे ओछी ज़ात सम्झंदा हुआ। सिंधु दरिया जे वेझो ऐं उन्हीअ पारां उन चाढ़ जी मुंद में ठाहियल ढंढुनि जे चौधारी उन्हनि जा खोड़ सारा ॻोठ हूंदा हुआ। सामुंडी कंदियुनि ते मच्छीअ जो शिकार बि आम हो। मच्छी घणो करे वॾे मिक़दार में पकिड़े सुकाए ऐं विकी पिणु वेंदी हुई। सिंध में आमरी जुग में मच्छीअ जे शिकार लाइ कमु ईंदड़ सामान। मच्छीअ जे शिकार जे सामान जो को आसारी सबूत न लधो आहे, पर ॿियनि हंधनि ते औज़ारनि जे ठहण खे ध्यान में रखंदे अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मच्छीअ जे शिकार जो सभ खां आगाटो औज़ार ॾफो, भालो, बड़छो हो। गन ठहियल चुंब या सूए वांगुरु पाहे सां चुंब। नक्शो नंबर 6 2600 क़बले मसीह खां 1226 ईस्वी। कच्छ जो ॾिंग जंहिं कच्छ खे सिंध, काठियावाड़ ऐं ओलह गुजरात में पुल बणाए छॾियो। कच्छ ॿेट जे रूप में पहुचण में सिंध जे कंहिं बि 50 मील पराए शहर खां वधीक सवलो हो ऐं ईअं ई काठियावाड़ ऐं ओलह गुजरात सां बि हो। हाकिड़े जे सुकण ऐं धरती धोॾण कच्छ जो पेट मथे खणी सिंध जे कच्छ ऐं काठियावाड़ सां सरगर्म अच वञ ऐं लाॻापा बंदि करे छॾिया। नोट: कच्छ उन्हनि ॾींहंनि में समुंड जी खारी हो। कच्छ जे ॿेट सिंध ऐं काठियावाड़ खे ॻंढींदड़ पुल जो कमु पिए ॾिनो। कच्छ ऐं काठियावाड़ उन्हनि ॾींहंनि में सिंध जो हिसो हुआ ऐं साॻियो हाल ॾखण पंजाब जो हो। हाकिड़ो दरियाउ सरस्वती उन्हनि ॾींहंनि में भरियो वहंदो हो। आगाटियूं वसंदियूं हड़प्पा खां अॻु वारियूं बलूचिस्तान ऐं सिंध जे कोहिस्तान में घणो करे मींहं ते वहंदड़ नयन जे पासनि सां हुयूं। रुगो आमिरी ऐं कोट ॾिजी सिंधूअ जे वरवकड़ मैदाननि में हुयूं। सिंध जे नयुनि में घणी आगाटे पत्थर जुग जा माॻ लधा आहिनि। खोड़ सारा सिंधू सकाफ़त हड़पाई माॻ सरस्वती हाकिड़े सिरिश्ते जे पासनि सां लधा आहिनि। कच्छी सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे, जीअं सिरोली, विचोली, थरी, लासी ऐं लाड़ी। कच्छ जूं केतिरियूं ज़ातियूं ऐं क़बीला साॻिया सिंध वारा आहिनि, जिन मां के अञा ताईं हिंदू त के मुस्लमान आहिनि। सिंध जे जाड़ेजन समन कच्छ ते 1148 ईस्वीअ खां 1948 ईस्वीअ ताईं राज कयो। सिंध, कच्छ, काठियावाड़ ऐं गुजरात में रहंदड़ माण्हू सिंधी सथी ॻणिया वञनि था। मुअन जे दड़े सां मिलंदड़ ॾहाई 71 कार्नस इंडेक्स मेजाले माप वारा कच्छ ऐं सिंध जे विच में अच वञ ऐं सकाफ़ती ॻांढापा 13हीं सदीअ में बिगड़णु शुरू थिया, पर पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विच में 1965 ईस्वीअ में ऋण कच्छ में लॻियल जंग खां पोइ बिन्ह बंदि थी विया। नक्शो नंबर 8 2500 खां 1000 क़बले मसीह उसरंदड़ सामाणियल ऐं ढुरकंदड़ सिंधु तहज़ीब जी पखेड़। सिंधु तहज़ीब जो ॼम मेहरगढ़ में थियो, जंहिं 6500 क़बले मसीह, 7000 क़बले मसीह खां 2500 क़बले मसीह ताईं उसरंदड़ सिंधु तहज़ीब जे आमरी 3700 क़बले मसीह ऐं कोट ॾिजी 3300 क़बले मसीह सकाफ़तुनि ऐं अॻिते हली सामाणियल सिंधु तहज़ीब 2350 खां 2000 क़बले मसीह जे वधण विझण जी वाट ठाही। तंहिंखां पोइ उहा ढुरकण लॻी।
ऐं 3000 खां 1300 क़बले मसीह में झुकर समटरी एछ ऐं 1300 खां 900 क़बले मसीह झांगार सकाफ़तुनि जो रूप धारियाई। सॼी तहज़ीब ॾेही हुई, ॿाहिरि सां बिन घटि लाॻापा ऐं वापार हुअसि, जन जे करे थी सघे थो कुझु नवां तसवुर ऐं कणिक ऐं जवन जा ॻभ ॿिज मेहरगढ़ में आया हुजनि। नक्शो नंबर 8, 1000 खां 500 क़बले मसीह लोह रुक जी कम जो नंढे खंड ऐं 600 खां 500 क़बले मसीह 16 परगणनि या महाजन पंडनि में पखिड़जणु। 6वीं सदी क़बले मसीह जे मागन जा हाणोका नाला: वितास्ता जेहलम, आस्किनी या चंद्रभाग चुनाब, मारूद दोरारीदा, लोरविंगीरा या एरोआती, रावी, पुरुषनी या विपासा, ब्याज, सतदुरा सुतलज, सरस्वती हाकड़ो, पंजनद पंजाब, सरस्वती ऐं दिराशादवतीअ जे विच वारो इलाइक़ो ब्रह्मोरत, सप्त सिंधु घणो करे बहावलपुर, सिंधु गंगा गुमट गुमती, पियोविशनी तेपती। नोट: उत्तरी पंजाब ऐं गंधारा में जमहूरी रियासतूं हुयूं ऐं बाक़ी ॾखिण एशिया में बादशाहियूं हुयूं। ॾखिण एशिया में रुख जो मुतारिफ़ थियणु ऋग्वेदी आर्यन जे चुरपुर सां जोड़ियो वञे थो, जेके बलोचिस्तान ऐं मुख़्तलिफ़ गसन रस्ते 900 क़बले मसीह धारे घिड़िया ऐं थी सघे थो त सिंध में 800 क़बले मसीह धारे ऐं पंजाब में 800 खां 700 क़बले मसीह धारे पहुता हुजनि। लॻे ईअं थो त ॾखिण एशिया में रुख जे कम जो आर्यन जे चुरपुर सां को लाॻापो न हो, उते उहो पंहिंजे मुंहुं धार ठहियो। आर्या ॾखिण हिंदुस्तान में कोन घिड़िया ऐं उतां जे सूबनि ते नाला कोन रखियाऊं। सिंध जो नालो महाजन पंडनि में कोन्हे ऐं उन जो नतीजो उहो थो निकिरे त आर्यन उन ते कब्ज़ो कोन कयो। तस्वीरूं, ठिकर जा थांव, औज़ार ऐं घरनि जूं रिथाऊं। उसणंदड़ सिंधु सकाफ़त जा ठिकर जा थांव कोट ॾिजी 3300 क़बले मसीह, सादा ठिकर जा थांव मेहरगढ़ 2700 क़बले मसीह, ट्रामे ऐं कंझी जा थांव मुअन जो दड़ो 2500 क़बले मसीह, ट्रामे ऐं कंझी जा औज़ार मुअन जो दड़ो 2500 क़बले मसीह, चिटनि वारा थांव पीरक दौर 2 1800 क़बले मसीह, चिटनि वारा थांव आमरी 1 खां 10 ऐं 12 दौर IB, 11, 13 ऐं 14 दौर IC 3700 क़बले मसीह ऐं 277 पीरक जा चिटनि वारा थांव 1800 क़बले मसीह। पत्थर जे खपनि वारो फर 1800 क़बले मसीह, ठिकर जे बाख़्तरी उठ 2 थूहनि वारो 1800 क़बले मसीह, कचिन सुरनि सां ठहियल खाननि वारी जाइ मेहरगढ़ एमार 4 7000 क़बले मसीह, चिटनि वारा थांव आमरी दौर IA 3700 क़बले मसीह, घरनि जूं रिथाऊं मुअन जे दड़े जा मख़सूस नमूना 2500 क़बले मसीह।